मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं नक में दवा विझण सां रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे तमामु साथियुनि जे इल्म में रहे त कंहिं बि साथी नक जे अंदरि का दवा विधी त उन सां रोज़ो फासिद थींदो आहे। उहा दवा जेकी तर यानी पाणी जे मुशाबे आहे, त उन सां उहा जीअं जो नक जे मथे वेंदी त उन सां रोज़ो ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे उहो फासिद थी वेंदो। पर अहिड़ी हिकिड़ी दवा जेकी आहे बिल्कुलु ख़ुश्क, उहा नक में सिर्फ़ु नॉर्मल विधी वई आहे, इन खां बाद में उहा कची हॾी ताईं न पहुती आहे। जेकॾहिं कची हॾी खां हेठि ई पहुती आहे त बि जेको आहे रोज़ो फासिद न थींदो। पर हिकिड़ी ख़ुश्क दवा उहा कची हॾी खां मथे क्रॉस करे वई आहे त उन सूरत में बि जेको आहे रोज़ो फासिद थी वेंदो। त तमामु साथी रोज़े जी हालति में नक में कंहिं क़िस्म जी काई दवा न विझनि ऐं नक में दवा विझण सां रोज़ो जेको आहे फासिद थींदो आहे। त तमामु साथी इन शइ खां परहेज़ कनि।